रूरल हेल्थ सेंटर नसीराबाद में दवाउन की खोट ऐं तालका अस्पताल जो अदावती कम न थियण खिलाफ़ शहरी इत्तेहाद पारां शुरू कयल बुख हड़ताल अॼु 14 ॾींहं बि जारी आहे। रूरल हेल्थ सेंटर जेको नसीराबाद तालके जी 5 लख आबादीअ लाइ ठाहियो वियो आहे, उन सेंटर में न दवाऊं आहिनि, न डॉक्टर आहिनि, न वरी पैरामेडिकल अमले जी खोट पूरी कई वई आहे। असीं मालूम कंदासीं बुख हड़ताल ते वेठल शहरी इत्तेहाद जे अॻुवाणनि खां त हुननि जा मुतालबा कहिड़ा आहिनि। असांजी तालके नसीराबाद जी आबादी 5 लख ॿुधाई वञे थी ऐं इतफ़ाक़ सां हुन जे लाइ हिकिड़ी तालके अस्पताल मंज़ूर कराई थी गुज़िरियल 8 साल अॻु, ऐं 8 साल गुज़रण खां पोइ बि असांजी तालका अस्पताल जेका आहे उहो हुन जो 30% कमु मुकमल न आहे थियो। मोट में हीउ जेको हाईवे आहे उन ते हर रोज़ हादसो थिए थो ऐं असांजा माना हींअर ताईं बि 50-60 माण्हू जेके आहिनि उहे गुज़ारे चुका आहिनि, मरी चुका आहिनि। इतां जी तिबी इमदाद न मिलण जे करे असांजी डिमांड आहे त तालका अस्पताल फौरी तौर ठाही वञे। असीं बस वारनि खां इहा घुर था कयूं त असांजी रूरल हेल्थ सेंटर में डॉक्टरनि जी तमामु घणी खोट आहे, जंहिंमें न अखियुनि जो डॉक्टर आहे, न ॾंदनि जो डॉक्टर आहे, न को दिलि जो डॉक्टर आहे, न ई टीबी जो डॉक्टर आहे। असीं उन्हनि खां बस वारनि खां इहा घुर था कयूं त असांखे डॉक्टर जो अमलो पूरो करे ॾिनो वञे। अफ़सोस न चवणो थो पए त कोई कहिड़े बि इदारे जे तरफ़ां असां ॾे को बि माण्हू न आया आहियो ऐं चवे आथत ॾे त तव्हां उथो ऐं हीअ जेके तव्हांजा जाइज़ी मसइला आहिनि ऐं उन्हनि जा तव्हांजा जाइज़ी मसइला हल कंदासीं। हिते 5 लख आबादी थी रहे, अफ़सोस सां चवणो थो पवे का वार न आहे, ॼण गूंगा बोड़ा ऐं अंधा वेठा आहिनि। बुनियादी सहूलियतूं सिहत जूं उहे पूरी नथी ॾिनियूं वञनि। ईअं न थिए जो सुभाणे खां पोइ असांजी बुख हड़ताल कयूं एहतिजाज जो रंग वठे ऐं DHO ऑफिस या कमिश्नर ऑफिस जो घेराव कयो वञे, अंडरसाई बि बंदि कयो वञे। इन करे महिरबानी करे असांजा जेके जाइज़ मुतालबा आहिनि, अस्पताल में सरकारी अस्पताल में दवाउनि जी खोट ख़तमु कई वञे ऐं तालका अस्पताल जो रहियल कमु जेको आहे जल्द खां जल्द शुरू कयो वञे। शहरी इत्तेहाद जे अॻुवाणनि जो मुतालबो आहे त जेसीं ताईं तालका अस्पताल मुकमल न कई वेंदी ऐं रूरल हेल्थ सेंटर में दवाउनि ऐं अमले जी खोट पूरी न कई वेंदी, असांजो एहतिजाज जारी रहंदो। कैमरामैन सज्जाद कलोड़ो सां गॾु अल्लाह बख्श कुरैशी, सिंध TV न्यूज़ नसीराबाद।